कोयटा मां खे आगाह कंदा हलूं। बलोचिस्तान जे शहर लोरालाई में ॿिनि मोटरसाइकिलुनि में टकर थियो आहे। ॿ ॼणा फोथी विया आहिनि जॾहिं त हिकु ज़ख़्मी आहे। आगाह कयूं पिया खे फोतियुनि में अब्दुल वहाब ऐं मोहम्मद हनीफ़ शामिल आहिनि, जॾहिं त पुलिस फोथियलनि जा लाश खणाए अस्पताल पहुचाया आहिनि। अपडेट कयूं पिया। ॾुखोईंदड़ ख़बर आहे कोयटा मां बलोचिस्तान जे शहर लोरालाई में ॿिनि मोटरसाइकिलुनि में टकर थियो आहे। ॿ ॼणा फोथी विया आहिनि, हिकु ज़ख़्मी आहे। फोतियुनि में अब्दुल वहाब ऐं मोहम्मद हनीफ़ शामिल आहिनि। पुलिस फोथियलनि जा लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कया आहिनि। आगाह कयूं पिया। बलूचिस्तान जे शहर लोरालाई में ॿिनि मोटरसाइकिलुनि में टकर थियो आहे। 2 ॼणा फोथी विया आहिनि, हिकु ज़ख़्मी आहे। इन जा अपडेट्स वठंदासीं कोयटा मां आज़ाद बलोच खां। आज़ाद, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि हादसे बाबति? जी बिल्कुल ही लोरालाई जे इलाइक़े ॿिनि मोटरसाइकिल विच में टक्कर थी पए। टक्कर जे नतीजे में 2 ॼणा फौत विया आहिनि। इतला मिलण ते रेस्क्यू टीमूं पुलिस वाक़े वारे हंधि पहुची करे ॿिन्ही फौतुनि जे लाशनि खे लोरालाई अस्पताल मुंतक़िल करायो, जितां जो फौतुनि मां अब्दुल वहाब ऐं मोहम्मद हनीफ़ तौरु सुञाणप थी आहे। ऐं पुलिस राब्तो करण ते ॿुधायो त लाशनि जी ज़रूरी कार्रवाई बाद के लाश वापसि हवाले कया वेंदा। जी ठीकु आहे आज़ाद, वरी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।